अमा अबा शबीरा नालो तम छा मसलो अम्मा? अब आयो तुम थोड़ी घणा 3-4 बार ज़मीन जा ॿार आहिनि मुंहिंजो घरड़ो आहे मुंहिंजे मुड़ुस जी रिटायरमेंट आहे उन ते मूंखे मारे थो मूंखे पिस्तेल खणी 2-3 दफ़ा मारियईं मां थाणे ते आयसि मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजो हा मुंहिंजो पुटु आहे राति पिस्तेल खणी आयो आहे हींअर ॿाहिरनि ते पिस्तेल खयां अथसि मुंहिंजा 3-4-5 पुट मुंहिंजा ॿधा पिया आहिनि भेण जी ॿांह भञी विधी अथसि लेडीस अबा हो कातो ओ रन सां करियल आहे न नाज़ी आहे जेका पाथारीदार उन ख़ुशकनि खां चांडियनि जी पूरूं कराईंदो आहे उनजे घर रखाईंदो आहे पागा पिची करे ऐं वरी उन्हनि खां भुंग वठी वरी उन ख़ुशि माण्हुनि खे मोटाए ॾींदो आहे गुंडागर्दी कंदो आहे का नौकरी कान्हेसि का कुझु बि न अथसि हाणे मूं ते अचे बेवाह ते इहो ज़ुल्म कयो अथसि मुंहिंजा 5 पुट 4 न्याणियूं उहा नाज़ी दोस्त अथसि उहा पाथारीदार त इहो पढ़ियल SHO छाणे में वेठो अथई शाहिद अथई त खेसूअ सां गॾु जेके डॉक्टर जूं चोरियूं करायूं से ॿिनि अनवर पाथारीदार नाज़ीअ करायूं अब मूंखे छो नथो थिए मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे मूंखे थिए थो कल्ह तॾहिं क़ुर खई थी असां त हो बि बचनि हे बि बचे पर हे अलाह जे नाले मूंखे गिरफ़्तार करे ॾियो जुम्मो ज़रीना जो पुटु इस्माइल जो ऐं हे रलिया था वतन मूंखे मारी क़ुर शरीफ़ हिते ॾिस को पाण ॻोल्हे SH मूंखां वरितो आहे मुंहिंजो को दिलि फदुल नथो अचे तव्हां पुलिस खे चओ सभु हा ॾाढो थो मारे मां चयो त तूं औरत हुजी मां तोखे धके ॾेखारियां मां मूंखे ॾाढो मारे थो मुंहिंजे छोरनि जिन्हनि यतीमनि बचनि खे मारे थो त वार कयो ओबास जी वार कयो